हुजे। जान पुलिस आई तहां त अंदर हलो अजायो खंभे खणी वेंदव। हां असांजे वटा केड़ा केस आहिनि जो असांखे पुलिस खंभे खणी वेंदी? खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अॼु ॾींहं ताईं कंहिं हकीअ खे पुलिस ॿधो आ, बेगुनाह माण्हुनि खे खणी वञी थी वाड़े। पर ल अदी खैरा सही थी चवे। अदा तूं ई समझाएस खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हेतरे कुटजण खां पोइ बि हे मुरसालू नथो सिखे पियो त हिन खे केरु समझाए। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। खैरा खे एतिरो बेजालो कोन्हे जो हिन सां वेही मथो हणे। जमाल अच बाज़ार गरम थी वई अच। मासी पुलिस ईंदी त पोइ छा थींदो? अब्बा छा वरी छा थींदो? मां चवां थी पई जीअं ई अचनि त तूं ईअं गुलेला चुटजानी। बाक़ी रहियो वञी एहसानो मां सो बुक भरे मिटीअ जा हणंदा वेंदासीं। जान जो छॾाइणी पई। काडे ज़ालमन जो टोलो निकरी पियो आ। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हट मई हट पर दी घणी गाड़ी न। और खैरा जे सिर ॾे खैर हुजे। काडे हटा पांजे दर ते बीठी आया को तुझे दर ते बीठी आया छा? फज़ीलत सां ॻाल्हाए माई तो खबर न है त मां केर आहियां? खबर आ मांखे खबर। हराम खोरा ॿियो वरी केर आ? ज़बान संभाल माई। इहा करे न करे। हां जे ॾढ ते कुॾे थो पियो न वो हावेलीअ जे अंदर लिखियो वेठो थई मता भुलजी भी खैरा ते हथ खणे। शहर वनी तो जे साहबन जे अॻियां एड़ी हालत कंदी साए जो इहा टोपी भी मथे ते न रहंदई। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। पर प्या छा मिलिया थई? हलियो आ गरीबन खे सताइण। बाकी जेका पघार मिलेव थी न हक हिलाल जी उहा हिलाल करे न खाइजो। हाणे घणी गाड़ी न यो बुधाए त परेलो घर कड़ो। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हे आ परेलो जो मुंहिंजो घर। को परेलो के बाहर कढ न त मजबूरन असांखे घर में गिरणो पवंदो। घर अंदर घिरंदे जो तू ॼण असांखे घर ठाराए ॾिनो आ। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मता भुलजी भी मुंहिंजे घर में पैर पातो थई। ॾिस माई कानून खे पंहिंजे हथनि में न कर न त पछताईंदी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। कहिड़ो कानून? कहिड़े कानून जी ॻाल्हि तो करे? तो जो इहो कानून आ छा त मिरुआ जे चवण ते लगी तू पर गरीबन जे झुगन में घिरंदो वते? ॾिस माई परेल मथा दरख़्वास्त थियल आहे त उ घर में रूपोश माण्हू थो रहे या परेल खे हाज़िर कर न त मजबूरन असांखे घर जी तलाशी वठणी पवंदी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। ॿुधाए त सही किथे लिखियल आ? कंहिं में लिखियल आ? कहिड़ो किताब आ जो रूपोश थो रहाए पियो परेल? मूंसां खान परेल मथा दरख़्वास्त कई आहे। इन्हें मोए मिरुआ जे चवण ते भगायो असां गरीबन जे दर ते। अरे ते मां थी पई दरख़्वास्त कयांसे इन्हें मोए मिरुआ ते त हावेलीअ में थो धाड़ेल रहाए त पोइ ॿुधाए छा थींदो? समझण जी कर माई इहो असांखे कानून न आहे। साहब वॾे वटि दरख़्वास्त कर उहो असांखे हुकुम ॾींदो त असां मूंसां खे बि ॿधंदासीं। हवेलीअ में छापे हणण जी तो वटि कानून कोन्हे। बाक़ी गरीबन जे झुगन ते तोखे कानून इजाज़त ॾे थो त छापा हण। असांखे हिते साहब मोकिलियो आहे छापे हणण लाइ। पोइ वञ न साहब खे वठी आ न मुआ पोइ हर भरो बीठो छो थो ॻाड़ी हणे। ॾिस माई असांखे ज़बरदस्ती करण ते मजबूर न कर न त असां इहो विसारे वेंदासीं त तूं हिकु औरत आहीं। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। इहे दड़का वञी कंहिं ॿिए हा जे भुल में भी खैरा खे हथ लातो थई न त इहे टोपियूं सिर ते न हूंदव। भाई मां आखिरी वार्निंग ॾियां थो पोइ हिते हट। हल 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 मुआ मारन किथो ॾे पियो। ॾिसो छा था अचो मूंसां। अरे हे छा कहर को खुदा जो इहो छा है साहब? इहो त कहर आहे सिधो। बस परे 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 मां में त संदर हो दे ॾिस मुंहिंजो मर्द थो त हा करे पियो कूकट लगा पिया हिन अंदर। अरे खुदा जर्सी कर साहब हो दे त ॾिसो हो कहर ॾिसो हो ॾिसो डाहा को ॾिसो। अरे छा है? हां हे कहिड़ो कहर था पियो पिया? अरे खुदा भेट जो खुदा के कहर को। अरे जालिम जालिम
जेकॾहिं तूं पीउ जो पुटु आहीं त हिननि खे वठी हली थाणे ते वेहारे। हा, जेकॾहिं मां तुंहिंजी टोपी न लहराई त खैरा मुंहिंजो नालो मिटाए छॾजांइ। तो समझो छा आहे? हे ईअं न मुड़ंदा। साहब बाइक खींचे पवंदी। हाणे हाणे यादि रखजो, यादि रखजो हाणे। छॾियो हिननि खे, माई महांगी पवंदी। अचो मूंसां। ये ज़ालिम कोन छॾना तव्हांखे, कोन छॾना। चङो कयो। अरे फट छुटी वेंदा, वेण न वेंदा, वेण न वेंदा, इथे बूसड़े मिरुअ जा वेण न वेंदा। न मूंसां खान न, मां तुंहिंजे करे बेकसूर माण्हू ॿधी पंहिंजी वर्दी लहराइण नथो चाहियां। तूं करे बि कुझु कोन थो सघे। हाणे जेको करिणो आहे मूसा खान पाण कंदो। करण लाइ त घणो कुझु कयूं, पर जेको औरत में जज़्बो ॾिठुमि मूंखे पक थी त इहा वर्दी लहराइण खां सवाइ कॾहिं कोन मुड़ंदी। जे ज़िद ते अचे वञे हा त पंहिंजो पाण खे साइण में देरी कोन करे। इहा पंहिंजो पाण खे छा साड़ींदी? हाणे इन्हनि खे मां साड़ींदुसि। मां मूंसां खान कमु अहिड़ो कजो जीअं सुभाणे कानून मां आज़ाद थी सघो। बेफ़िक्र रहो, इहो बार तो मथां कोन विझंदुसि। पोइ असांखे इजाज़त? तोखे इजाज़त आहे सिकंदर साहब। तूं हाणे उहो अधु पकी आहीं जंहिंखे असां मेल में लाहे नथा सघूं। मूंसां खान वक़्तु आयो त तव्हांखे मेल मारे ज़रूरु ॾेखारींदुसि। जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो तोखे घुराए वठंदुसि। फ़िलहाल ख़ुदा हाफ़िज़। हिकु माईअ खां मात खाई आयो आहे। माई नाहे मुजीब, ॾाइण आहे ॾाइण। जेसीं हुनजी गुत कबे हुनजी खुड़ी न ॾबींदासीं तेसि ताईं हू वठ न ॾींदी। ॾाइण जे गुत कपण खां पहिरियां हुनजे बलूंगड़नि जो छा कयूं रे साहब? पहिरियां ॾाइण जा बच्चा मारणा आहिनि, भले हुननि जे मथां वेहे रिंबू ऐं चीखूं करे। जे नबन जा कातिल असां आचर मथां वाज़े कयूं त ॾाइण जा बच्चा पाण में विढ़ी तबाह थींदा रे साहब। न मुजीब न, जे नबन जे खून जो राज़ खोलियोसीं त खानू ऐं आचर हिकु थी वेंदा। जे खानू ऐं आचर हिकु थिया त उहे असां लाइ ॾाढा महांगा पवंदा। हींअर जबार ऐं आचर वारा छा असां लाइ महांगा न आहिनि रे साहब? मञा थो त ॾुखिया पवंदा पर महांगा न। उन्हनि खे ख़तमु करे सघूं था। जेकॾहिं असां इहा ग़लती कई ऐं खानू उन्हनि सां मिली वियो त पोइ असां उनखे मात न ॾेई सघंदासीं। हाणे जो छा हुकुम आहे रे साहब? मुजीब खे हमराहनि सां मिलाए हमराह वठी चइनी पासनि खां फैलजी वञो। आचर जब्बार ऐं मज्जू खे सिधियूं गोलियूं हणजांइ। बाक़ी जेके माण्हू मिलणी अहिड़ो हशर कजानि, अहिड़ो हशर कजानि जे ॻोठ मां निकिरी न सघनि। अॼु मथां ॾाढी फायरिंग थी अथसि, इन करे मुंझियल हूंदो। खुदा कंदो सॼी ज़िंदगी मुंझियल रहंदो। घटि में घटि असीं त आराम में रही सघंदासीं। किथे नसीबा, राति न आयो आहे, सुबुह सां आराम फिटाईंदो अची। सुबुह जो भले अचे, पर मूंखे ख़ौफ़ आहे त किथे हींअर न अची कड़के। निंड त निभागे खे अचे ई कोन थी। जे अञा बि सुस्ती कयमि त ॻाल्हि घाटे में पइजी वेंदी। कीअं बि करे ॾींहं ॿिनि में नसीबा खे मञाए उन सां निकाह कयां ऐं नसीबा खे साण करे शहर निकिरी वञा। हिते हवेली ऐं ज़मीन जी संभाल लाइ मुजीब खे छॾे ॾियां। जॾहिं मुंहिंजा दुश्मन पाण में विढ़ी तबाह थियनि पोइ मोटी अचां। हा, हाणे कीअं बि करे कहिड़ी बि तरीक़े सां
नसीबा खे मञाइणो पवंदो, न त हथ आयल मिल्कियत वरी हथनि मां हली न वञे। टाइम काफ़ी गुज़री चुको अथसि, सम्झां थी कोन्हे ईंदो। जेकॾहिं आराम कयूं ऐं पोइ अची निंड फिटायई त सॼी राति निंड कोन ईंदी। इन ई करे कुझु घड़ी वेहे, निंड त मिरूअ खे ईंदी ई कोन जेसिताईं असांखे दड़का न ॾेई वेंदो। हीअ मथां जेकी काह हुयसि न, इन ख़ौफ़ में सभु कुझु विसरी वियो हूंदुसि। आराम कर नसीबा, अॼु शैतान कोन्हे ईंदो। ॿारनि त अॼु पोयां घणो ई ॿरियल हुअसि, पर ख़बर नाहे इहो ॿारनि ॿारियो कीअं आहे। जंहिं बि ॿारनि ॿारेसि, पर असांजी त भलाई थी न। जे असांजी भलाई थी आहे त उन जे पोयां बाहि ॿारण वारो पक सां असांजो सॼण ई हूंदो। इश्क नाहे रांद जीअं खेॾनि था गभरू, जीअं जसीअ जान जी भॼे जो हे कांद, सिसी नेज़े पांद उछल त ॿध थे। घर हलो, घड़ी खन आराम करे वठो। आराम जो वक्त वयो चाचा। जेकॾहिं सुकून सां सुम्ही रहियासीं त दुश्मन जी चाल हेठां अची वेंदासीं। उहे बि बाबा कुछ घड़ी वरी आराम करे वठ। चाचा जबार ऐं मजू अचनि पोइ आराम कयां थो। तूं हली घर आराम कर, मुंहिंजो फिक्र छॾे ॾे। चङो इन दवा असर कोन कयो आहे। जान में ॾींहों ॾींहुं तकलीफ़ वधंदी पई वञे। राति हिकिड़ो वज़न पीतो अथई, 4 ॾींहंनि जी दवा आहे। हाँ, हिकिड़े वज़न थोरी फ़ाइदो कंदो। जेका दवा मर्ज़ ते लॻंदी आहे न, उनजो पहिरियों वज़न ई ॿुधाईंदो आहे। अम्मा तव्हांजे लाइ चांहि खणी अचां? पुट हयाती ॾे, खंज थी पुट। शायदि पुट उथ पुट, माणे खे दवा खणी अची प्यार। उथ। दवा असर त कान कंदी, बाक़ी पी छा कंदुसि। होॾां त रत मुंहिंजो सुकाए छॾियो हुई त मूंखे हली डॉक्टर खे ॾेखार, हली डॉक्टर खे ॾेखार। जॾहिं डॉक्टर खे ॾेखारे आयो आहियां, दवा वठी आयो आहियां, हाँ तूं दवा छो नथी तूं पी? दवा पियण खां अंगूठो आहे। फ़ाइदो थिए न थिए, तूं त चवीं त पैसा ख़र्च कया अथमि न, इन जो असर त कढांसि न। ज़ोरी दवा पीए। दवा तूं पीअंदीअ ऐं फ़ाइदो मूंखे तोरे थींदो? आउं छो ज़ोर भरिया आहे? कहिड़ो मुंहिंजे सर ते असर पवंदो? पी त तुंहिंजी मर्ज़ी, न पी त पई धूड़ पाए ते। रिपोर्टूं कहिड़े ॾींहुं ईंदियूं? पोइ हली ॾेखारे अचूं।